सारी जमात के मदीने वाले जो दीदार तमाम चाहो था दीदार थे। बस एक नुस्खो तव्हांखे ॾियां थो। दुरूद शरीफ, दुरूद शरीफ सलातुन नारिया, दुरूद नारिया, दुरूद जे किताबन में आम लिखल अथव। जेके दुरूद जा किताब आहिनि उन्हनि में दुरूद नारिया, दुरूद नूरी बि नालो अथसि, नारी बि नालो अथसि। 4444 भेरा इहो दुरूद जहिड़े बि मक़सद सां पढ़ंदो रब तव्हांजी मुराद पूरी कंदो। जेको पढ़े उनखे हिन फ़कीर जे तरफ़ां इजाज़त आहे, चओ मूं क़बूल कई। जंहिंखे खपे इजाज़त छो छो चवे मूं क़बूल कई। मूंखे इहो दुरूद शरीफ मदीना मुनव्वरा में हिकिड़े बुज़ुर्ग खां मिलियो। सोमालिया जो बुज़ुर्ग हुयो, हबशी नस्ल जो हुयो। वेठा हुआसीं मस्जिद नबवी शरीफ में। सो मुंहिंजे पासे में हिकिड़ो दोस्त वेठो हुजे ॾहरकी जो। मूंखे चई त साईं मुंहिंजो पुटु आहे, हुनजी वीज़ा बि लॻी पई आहे ऐं कराची एयरपोर्ट ते वेठो आहे, सीट ओके नथी थिए, ॾाढो परेशान आहे। हाणे बाक़ी 2 ॾींहं बचा आहिनि हुनजी वीज़ा ख़तम थियण में। जे 2 ॾींहं सीट न थी त हुनजी वीज़ा कैंसिल थी वेंदी। साईं तव्हां दुआ घुरो त अलाह साईं मुंहिंजे बचे खे हाणे। त हू बुज़ुर्ग मुंहिंजे पासे में वेठो, सोमालिया जो अरब हुयो। मूंखे चईंदे ऐश बकूल छा थो चवे? मूं चयोमांसि हीउ चवे थो त मुंहिंजो पुटु आहे एयरपोर्ट ते वेठो आहे, हुनजी सीट ओके नथी थिए, सो दुआ जे लाइ चवे थो। साईं न दुआ घुरी न को गुफ़्तगू कई, खिली ऐं मूंखे चई त चईसि त सुभाणे फजर तुंहिंजो पुटु तोसां गॾु पढ़ंदो। ख़ुदा जी ज़ात जी कसम खणी थो चवां त मूंखे इहे लफ़्ज़ चई, न को मूं दुआ जे लाइ चयोमांसि, न को हुन ई दुआ जे लाइ, हुन दुआ जे लाइ मूंखे चयो त तव्हां दुआ घुरो। हू त हुनखे बुज़ुर्ग खे सुञाणंदो न हो, मुंहिंजो वाक़ुफ़ हुयो। मूंखे पियो चवे सुस करे त साईं दुआ घुरो त मुंहिंजो बच्चो अचे। बुज़ुर्ग पुछो त हीउ छा थो चवे? मूं चयो हीअ ॻाल्हि थो करे। खिली चई त चईसि फिकुर न करे, फजर जी नमाज़ तुंहिंजो पुटु तोसां गॾु पढ़ंदो। ऐं ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, 2 ॾींहं ते उहो माण्हू मिलियो, मूंखे चई त मुंहिंजो पुटु हीअ आहे, फजर नमाज़ मूंसां गॾु अचे पढ़ी पई। पोइ उन बुज़ुर्ग सोमालिया वारे खे मूं चयो हाणे का मूंखे तोहफ़ो ॾे पियो, तोहफ़ो पंहिंजो ॾे। पोइ मूंखे इहो दुरूद नारिया ॾिनई, चई त हीउ मां तव्हांखे दुरूद ॾियां थो, मुंहिंजो अमल में आहे ऐं मां तव्हांखे इजाज़त ॾियां थो। जंहिं बि मक़सद जे लाइ पढ़ंदो उन बुज़ुर्ग जा लफ़्ज़ इहे हुया त पढ़ण में पाणी थी वेंदा, डूंगर ॾारे विझंदो, जबल झोरे विझंदो, अहिड़ो दुरूद असर वारो आहे। ऐं ख़ुदा जी ज़ात जो कसम मूं पाण हिनखे आज़मायो आहे, मूं पंहिंजे जमात फ़क़ीरनि दोस्तनि खे ॾिनो आहे, उन्हनि बि आज़मायो आहे। जंहिं बि जहिड़े मक़सद जे लाइ पढ़ियो आहे रब हुनखे सो भई कामयाबी ॾिनी। बस जमाले मुस्तफ़ा जी ॻाल्हि आहे त उन सुहिणे हबीब जी उहा सखावत अॼु तव्हांजे लाइ बि हाज़िर आहे। सुहिणे हबीब जे मथां दुरूद वारो इहो तोहफ़ो जंहिंखे बि ज़रूरत हुजे पढ़े 4444 भेरा इंशा अल्लाह ताला हर मक़सद जो रब पूरो फरमाईंदो। रब करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। मदीने वारे साईं जे दर जी सची ग़ुलामी नसीब फरमाए। मदीने वारे साईं जे सदके चल असां सभिनी खे मदीने जी हाज़िरी नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।